फौजिया ही ॾाढो हिकिड़ो दिलचस्प सवाल कंहिं मोकिलियो आहे, पर ही सवाल अहिड़ो आहे लॻे थो कंहिं फटियल हमरा मोकिलियो आहे। पुछे थो त बेवफ़ा जूं यादूं भला विसारे सघजनि थियूं? बस हाणे विसारे त नथियूं सघजनि, पर मतलब उन में आहे उर्दू में हिकिड़ो शेर आहे, जा अपनी हसरतों पे आंसू बहा के सो जा। सही चयो फौजिया। फौजिया हाणे महफ़िल खे वठी था हलूं कारूंझर जी कोर ते, जिते वसकारे खां पोइ मोरनि जा टहूका ऐं नाच सारे कारूंझर खे कुदरती हुस्न जो रूप ॾींदा आहिनि। ऐं अहिड़े हसीन दुनिया में जॾहिं पिरीअ जो पूर पवे त उबाण की दिल अंदर ही लफ़्ज़ छुलण लॻंदा आहिनि। कारूंझर जी कोर मरिए तो मेलिए नहीं, मथे टहू के मोर डूंगर लागे देपतो।